हाँ सर, मुझसे ताई भी सब अंडा है सचल ताने देता हम जो किसी रीते नाजायज़ी थिए थी असां बेगुनाह आहियूं बसि असां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, लाड़काणे में मासूम धी खे दरिया में फिटो करे मारण जे इल्ज़ाम हेठायल जवाबदार नवीद खावड़ खे अदालत में पेश कयो वियो। अदालत में पेशी वक़्तु ॻाल्हाईंदे हो पंहिंजी धी खे अॻूणे घरवारी सां जहिड़ो सबब दरिया में लोढ़े मारण वारे बयान तां फिरी वियो। जवाबदार नवीद खावड़ अदालत में ॻाल्हाईंदे चयो त मूं पंहिंजी धी खे दरिया में न ॿोड़ियो आहे, ख़बर नाहे त मुंहिंजी धी नवीला किथे आहे। पुलिस तशद्दुद करे ज़बरदस्ती बयान वठी रही आहे। जवाबदार नवीद खावड़ चयो त पुलिस मूं सां ज़ुल्म कयो आहे। 2 ॾींहं अॻु इलाहाबाद पुलिस दावा कई हुई त जवाबदार पंहिंजी धी नवीला खे दरिया में उछलाइण जो इतराफ़ कयो आहे, जॾहिं त अदालत जवाबदार खे वधीक 3 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ॿिए पासे मासूम ॿारड़ी जो लाश इन बाबत का वधीक अॻभराई न थी सघी। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रंजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।